कि मैं अपने गम मिटाऊंगा बहलूल की तरह, जीवन को फिर सजाऊंगा बहलूल की तरह, कि करके कट्ठी खाक में महदी के पाँव की जन्नत में घर बनाऊंगा बहलूल की तरह। दम दम सखी सरदार कलंदर के दीवानों से कहते हैं जो होश में न हो, दीवाने किसी घर की वकालत नहीं करते। जाओ मेरे बहलूल को पागल न कहो, पागल कभी जन्नत की तिजारत नहीं करते। मेहरबानी मेहरबानी। हाणे आओ दावत अर्ज दींदुम वकील विलायत शहंशाह फज़ाइल अल्लामा जनाब गुलाम बाक़िर डहराज साहब। साईं जन जी सेहत और सलामती लाए बुलंद खां बुलंद सलवात पढ़ो। बैतुल्लाह में वजहुल्लाह जी आमद जी मुबारक हुजे तव्हां सभिनी खे खैर मुबारक हो। यकीनन इलाही टाइम तव्हां जश्न में तशरीफ़ फरमायो, थक जण इंसान जी फितरत आ, मगर मां तव्हां जो ज़्यादा टाइम न वठंदुमि। हिकिड़ी अहिड़ी सलवात पढ़ो जो सरकार रज़ा मौला जो हरम पाक याद अची वञे बुलंद आवाज़ सां। थोड़ो थोड़ो अगर जगह पोयां थोड़ो अॻिते वधी ईंदो, अॻियूं जगह खाली पई आहे, थोड़ो थोड़ो बिल्कुल मेंबर जे साम्हूं फ्रंट खाली लॻो पियो आहे, ॿार वेठा। महिरबानी कंदो या मूं ते ख़ुशूसन थोड़ो थोड़ो अॻिते अचो, ॻाल्हाईंदो उहो जेको मुक़दर चाहींदो। सलवात वरी भी बुलंद आवाज़ सां पढ़ो। इल्तमास दुआ परवरदिगार आलमीन बेहक़ मखदूमा आलमियान पाक हसन हुसैन जी पाक अम्मा जी इज्जत व अज़मत जो वास्तो थी मुंहिंजा अल्लाह, अमीर अल मोमिनीन अली इब्न अबी तालिब जे पाक विलायत जो वास्तो थी मुंहिंजा मौला। ए जशन पाक पंहिंजे मुक़द्दस बारगाह में क़बूल फरमा। मुंहिंजा मौला मोहम्मद आले मोहम्मद जे सदके असांखे हिन घर जूं ख़ुशियूं मल्हाइण नसीब फरमा। मुंहिंजा मौला बानियान जशन भा असद अली भा मुशाहिद हुसैन ऐं जिन बि हिन में हिसो वरितो आहे, मुंहिंजा मौला उन्हनि जूं ड्यूटियूं पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। मुंहिंजा मौला बानियान जे रिज़्क़ रोज़ी में इज़्ज़त व माल में मज़ीद बरकत अता फरमा। मुंहिंजा मौला जुमिले मुश्किलातूं परेशानियूं मुसीबतूं दूर फरमा। जेतिरा मोमिनीन तशरीफ़ फरमान मुंहिंजा मौला उन्हनि सभिनि जूं हाजतूं पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। मुंहिंजा मौला साईं बाबा रसूल बख़्श शाह खे सेहत व कामिला उम्र दराज़ अता फरमा। साईं ज़वार ख़ालिद हुसैन शाह खे सेहत व कामिला उम्र दराज़ अता फरमा। ज़वार बशीर हुसैन, ज़वार मुग़ल हुसैन, ज़वार इम्तियाज़ हुसैन जो नेक हाजतूं पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। भा असलम अली मुंहिंजा मौला भा अकील अली ऐं जिन मोमिनीन जो दुआऊं मुंहिंजे ज़िम्मे आहिनि जो दुआऊं पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। कायनात में जाते जाते अलीयुन वलीउल्लाह जा परवाना वसन था, उन्हनि खे कंहिंजो मोहताज न बनाइजा। सभई आमीन चइजो। मुंहिंजा मौला विलायत अमीर जे मुनकरनि खे निश्तो नाबूज़ फरमा। आज़ादारी मज़लूम करबला जे दुश्मननि खे निश्तो नाबूज़ फरमा। सादात जे मुनकरनि खे निश्तो नाबूज़ फरमा। मुंहिंजा मौला वक़्त जे इमाम जी मारिफत अता फरमा। असांखे अमीर अल मोमिनीन जे विलायत क़ाइम व दाइम रहण जी तौफ़ीक़ अता फरमा। मुंहिंजा मौला तोखे वास्तो आहे हिन पाक जशन जो वक़्त जे इमाम जे ज़हूर में ताजील अता फरमा। सभई आमीन चइजो। मुंहिंजा मौला जेतिरा हथ बुलंद आहिनि तेसी ताईं मौत न अचे, जेसी ताईं करबला ऐं शाम जी ज़ियारत नसीब न थिए। रब्बना तक़ब्बल दुआ इन्नका अंत समीउल अलीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। वाजिब समझी बुलंद आवाज़ सां रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन खातमुन नबीन शफीए ज़ुनूबना तबीबे क़ुलूबना मौलाना अबुल क़ासिम मुहम्मद। वस्सलातु वस्सलामु अला वसीयही व वज़ीरही व अख़ीही व वारिसे इल्मही वारिसे मस्जिद व मिंबर फातिहे खैबर व खंदक अबुल हसनैन अली इब्ने अबी तालिब बुलंद सलवात। वस्सलातु वस्सलाम अला सय्यदतुल जलीलतुल मखदूमातिल मुतहरा आलिमाए गैरे मुअल्लिमा सिद्दीक़तुल कुबरा सय्यदतुल निसाइल आलमीन। अखियूं बंद करे साइण जे ज़ाते बुलंद सलवात। व अहल बैतो तय्यबीन व ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व अला लानतुल्लाहि अला आदाइहिम अजमईन इल्ला क़यामे यौमिद्दीन। अम्मा बअदो फ़क़त क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरानिल मजीद
वल फुरकानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ जअलनल बैत मसाबिअतु लिन्नास व आमनन। अज़ीज़ान मोहतरम सामईने गिरामे कदर वाजिबुल एहतराम शियान हैदर करार तवज्जा है बाबा जश्न मल्हायो मौला जो थोड़ी देर जे लाइ सर्दी के विसारियो इन कर जो अली जे विलायत जो ताल्लुक गर्मी सां आ। जेके लफ्ज़ समझी ॻाल्हाईंदा आहियो थोड़ी देर जे लाइ सर्दी के विसारियो। विलायत जी गर्मी मौसम जे सर्दी ते हावी आ। इन करे जो अली जे विलायत जो ताल्लुक गर्मी सां जॾहिं विलायत अली ज़मीन ते आई त गर्मी ही ॻाल्हाए जंहिंजा हथ आहिनि। गदीर ते जॾहिं ऐलान विलायत थियो त गदीर वारे ॾींहं खां वधीक का गर्मी न ज़मीन ते थी नई। वञो किताब खोलियो मुफ़स्सिर लिखियो वॾी गर्मी ही 18 ज़ुल्हज गदीर जे ॾींहुं अली जे विलायत जे ऐलान जी। छाजे करे गर्मी ही? सिज लही आयो हो अली जे विलायत जो ऐलान ॿुधाइण। इन्हनि हथनि ते सलाम आ जेको अली जे विलायत में ॻाल्हाए, जेको अली जे फज़ाइलनि ते हथ खॼे। ऐं मिंबर जे इज़्ज़त जो कसम तुंहिंजे इमाम जो फरमाना जंहिंजे अंदर असांजी विलायत हूंदी उन जे मिजाज में गर्मी हूंदी। हाय हाय सलामत आबाद रहो, सलामत आबाद रहो। मुझी दिल थी चे मां इन फरमान जी थोड़ी तशरीह कयां मगर कन्नन में हथ विझी मुंहिंजी कहिड़ी मजाल जो मां उन जे फरमान जी तशरीह कयां जेको पाण अल्लाह जो तर्जमान आ, जेको अल्लाह जे ज़बान जो तर्जमान आ। ज़मान रसूल मिंबर जे इज्जत जो कसम आ। इमाम फरमाए जे वटि असांजी विलायत हूंदी उन जे मिजाज में गर्मी हूंदी। माना छा? इमाम चवण छा थो चए? इमाम दसे तो जे वटि असांजी विलायत हूंदी ओ अली जे विलायत जे मुनकर खे कॾहिं बर्दाश्त न कंदो। भैया था बुलंद बोलो बोलो सखी सरदार। सलामत आबाद मौलाना तव्हांजे हथनि जो सलामत रखे। मुंहिंजी सभिनी ते नज़र आ, नंढनि बच्चनि खां वठी जवाननि बुज़ुर्गनि ते मुंहिंजी नज़र आ। मिंबर जे इज़्ज़त जो कसम आ एतिरो मालिकनि अता कयो आहे जो मिंबर ते वेही चेहरा पढ़ी सघां थो। चंद बंदनि जे चेहरे ते परेशानी अल्लाह करे या दूर थी वञे। अल्लाह में अब्बा जो कसम आ ज़वार बशीर उन मौला जी खुशी आ। आम बंदे जे घर बच्चो अचे तो वो भी खुश थींदो आ। अज बंदे जी खुशी थोड़ी आ, अज अल्लाह जी खुशी आ। हाथ बुलंद हैदरी सलामत आबाद। मौला तव्हांखे हथनि खे सलामत रखे। सरकार अज बंदे जी खुशी थोड़ी है। अज 1400 सालन का बाद हाय हाय मामूली बंदे जे घर खुशी थे न कि बंदे जे घर बच्चो अचे उन जे घर में खुशी हुंदी आ। हाय हाय भली फकीर छो न हुजे पर घर में बच्चो अचे तो कुछ न कुछ वो भी विरहाइंदो आ। अज बंदे जे घर जी खुशी थोड़ी आ, अज रहमान जे घर जी खुशी आ। जेतरी झोलियूं फैलायो अल्लाह लुटाइण थो चाहे। अल्लाह अकबर। और जेको मुद्दतुन खां वठी वीरान पयो हो उन घर के आबाद करण अली आयो। हैदरी सलामत आबाद रहो। मुद्दतुन खां वठी काबो वीरान पयो हो। सूराए बकरा जी आयत मजीदा तिलावत कई आ 125 नंबर आयत। जाते जाते मुझो आवाज वनी रहो आ जिनजे तबीयत मुजलत हो जे बिल्कुल लिखे। इरशाद रब्बुल इज्जत थी रहो व इज़ जअलनल बैत मसाबियतुन नास व आमन। खुदा फरमाए रहो आ मुझा हबीब याद कर उन वक्त के जॾहिं असां काबे के सवाब जे काबिल बनायो से। हाय हाय सलामत आबाद रहो, सलामत आबाद। कंध हलाइण हुननि जी निशानी आ। ज़बान थींदी आहे वो ज़बान हलाए। जेको बंदो चुप रहियो मां मिंबर छॾे उन बंदे वटि ईंदो। मां चवंदुमि या तोखे ॻाल्हि सम्झ में न आई आ या तोसां को ॿियो मसलो आहे जेको अली जा फज़ाइल ॿुधी ॼाणी वाणी चुप थी वञे न समझो पोयां शजरो मशकूक आ। सभई सभई हाथ बुलंद हाय
सलामत आबाद मौला ताके सलामत रखे तवा तो खुश थींदा कयो अल्लाह ताके रहबर वो ताके वा मौला वो ताके वा जिनो नालो वठण इबादत आ जिनो जिक्र बुधण इबादत आ जिसा मोहब्बत करण इबादत आ कायनात में बंदन वटेड़ा पीर ही कोनन जो चैन बंदन जे सामो न जो नालो खड़ी सखन बंदा बाजार में भी पांजे मुर्शिद जो नालो दसन का शर्माइन था मता नालो खणा केदो कोई स्कैंडल न निकरी पए तोखे अल्लाह अता हो कयवा मैदान ते बीच मुजो राह पर होवा जिजो निकाह पढ़न वारो ही अल्लाह हो हाथ बुलंद हैदरी सलामत आबाद मौला ताने हथन के सलामत रखे बाबा साजो मौला वो वा जिनो निकाह खान अल्लाह वा अली जो निकाह के पढ़ियो गलाया के पढ़ियो अली जो निकाह पढ़न वारो अल्लाह हाय हाय अली हाय हाय उन हस्ती जो नालो जिंजा सब भाई राबता अल्लाह सन बंधन सना है अल्लाह अकबर अली जो अकद पढ़न वारो खुदा मुद्दतुन का वटी जेको काबो वीरान पे हो न जशना मौला जो खुदा फरमाए मुझा हबीब याद कर उन वक्त खे जडे असा काबे के सवाब जे काबिल बनायो से वा इज जअलनल बैत मसाबियतुल लिन्नास व आमनन मुझा हबीब याद करो न वक्त खे जडे असा काबे के सवाब जे काबिल बनायो से माना काबो पीरिया हुयो सवाब जे काबिल न हो हाथ खोले वे बाबा अजर का वाला हाथ खोले वे इतनी सर्दी ना है शामियाना लगल है अल्लाह जब याद करो न वक्त है मैं कुरान पढ़ी रहे हैं जडे असा काबे के सवाब जे काबिल बनायो से माना खबर पई काबो पीरा हुयो जी अंजान समझो है प्लाट पीरा हुयो मजलिस जे काबिल अज बन्यो आ हाय 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 सलामत आबाद रहो ए प्लाट पीरा मौजूद हो कनातू न हो शामियानो न हो स्पीकर न हा माइक न हुई मोमिन न हा जाकिर न हा हाने सुभाणे भा असद जो की दोस्त के च याद कर कलो की रात के जडे इन प्लाट के सब मजलिस जे काबिल बनायो से माना प्लाट हुयो मजलिस जे काबिल न हो काबो हुयो मगर सवाब जे काबिल न हुयो हाथ बुलंद हैदरी काबो हुयो सवाब जे नवार बशीर काबिल ही ना हुयो हे महीनो रजब जो महीनो आमना है सुर मत खण जो इन महीने के बारे में है तुझे नबी फरमायो इन रजब शहरुल्लाह रजब अल्लाह जो महीनो आ किंजो रजब ब्या महीना की जान देराजन जा गालायो समझो बाबा इन रजब शहरुल्लाह व शुअबानो शहरी व रमजानो शहर उम्मती नबी फरमाया रजब अल्लाह जो महीनो शोबान मां मोहम्मद जो महीनो ऐं रमजान उम्मत जो महीनो वजह कहिड़ी आहे जे महीने में जी के फायदो थियो महीनो ने सा हाय हाय सलामत आबाद रहो जे महीने में जिन जो फायदो थियो उन महीने जो ताल्लुक उन सां थियो रमजान में उम्मत जो फायदो वा रमजान उम्मत जो महीनो शोबान में उहो आयो जेको पाण वक्त जो मोहम्मद आ हुसैन आयो रसूल चतो शोबान मुंजो महीनो रजब में केरा रजब में आयो अली अल्लाह चतो मुंजो महीनो अल्लाह जाने अल्लाह जो अली सा ताल्लुक केड़ो वा अल्लाह जो अली सा सिलसिलो केड़ो वा मुखे खबर ना है कि जो अकीदो मेराज थे केर मुझे अली के मनी दवा केर सोची दवा जवार बशीर मुखे मिंबर जे इज्जत जो कसम वा जे महीने में अली आयो खुदा चतो महीनो मुंजो जे घर में अली आयो अल्लाह चतो घर मौजो हाय 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 हाय
हथ बुलंद हैदरी सलामत आबाद सरकार जे महीने में अली आयो जागजो खुदा जदो महीनो मुंजो जे घर में अली आयो अल्लाह जदो बैतुल्लाह घर मुंजो तपो हया कर जी नमाज अली इंदो अल्लाह जदो नमाज मुंजी हाय हाय सलामत आबाद रहो जे इबादत माली दो सलामत आबाद रहो अल्लाह जदो इबादत मुंजी जे घर माली आयो अल्लाह जदो घर मुंजो जे महीने माली आयो अल्लाह जदो महीनो मुंजो जेके जागी रहो पाने मुकद्दर वांगू जेके निंड न थी अचे जेके अन्या भूख न लगी आ ओए मुडे दिसो माता के मेराज कराया अल्लाह जदो मुंजा हबीब याद करो न वक्त के जने असा काबे के सवाब दे काबिल बनायो से काबो पीरा मौजूद हुयो सवाब दे काबिल न हो चार किबला गुजरिया है इस्लाम जा घना ए आखिरी किबलो चार किबला बैतुल्लाह किबलो है कले सुलेमानी याद आयो ए जी ने जंग लगी पई आन्या तो इसराइल फलस्तीन जी है कले सुलेमानी किबलो बैतुल्लाह किबलो बैतुल मक़दस किबलो बैतुल मक़दस वो किबला जिने मुंह करे तुझे नबी कई साल नमाज पढ़ी आ हाँ हाँ मिंबर जे इज्जत जो कसम खरीदो चवा नबी जी 53-54 साल जिंदगी बैतुल मक़दस दे मुंह करे नमाज पढ़ंदे गुजरी हे आखिरी किबलो काबो आखिरी किबलो काबो ही है किबलो कयामत ताई किबलो रहंदो लेकिन लफ्ज़ ना खरीदार बैठा है सर मते गणजो हे किबलो कयामत ताई किबलो रहंदो मां आलम अरवा में बारगाह खुदा में हथ बदी च मुंजा अल्लाह जने कयामत ताई काबे के किबलो रखनो हो तब बैतुल्लाह के सजदा छो कराई हे कले सुलेमानी के सजदा छो कराई पांजे मोहम्मद जेड़े मुस्तफा महबूब के बैतुल मक़दस दे मुंह करे सजदा छो कराई रोजे अव्वल का वठी तू काबे के किबलो बनाई हां तुझे हुक्म के को टाण वारो थोड़ी हो कयामत ताई हिकड़ो ही किबलो हुजे हां ए दुनिया ते अज फसाद ही न हुजे ना वजह केड़ी आ खुदा फरमा गुलाम बाकर अगर अली जे अचन का पीरा मा काबे के किबलो बनाया हां तब मुल्लो चे हां काबे जे करे अली जी इज्जत वधिया मां पीरा अली के नाज़िल कयो पो काबे के सजदो कराए दुनिया के दसो अली जे करे काबे जी इज्जत वधी अल्लाह अकबर बैयत बुलंद हैदरी अली जे करे काबे जी इज्जत वधी काबे जे करे अली जी इज्जत थोड़ी आ अली जे कदमन जे करे काबे जी इज्जत आ ए काबो असल में आहे छा काबो शबीया सलामत आबाद रहो काबो शबीया ये दुनिया दे जेके मस्जिदूं आहिन न ये काबे जी शबी मस्जिदूं नमाज पढ़ना छा चंदा मुंह मस्जिद दे पढ़िया लिखा उठा यार छा चंदा आयो मुंह काबतुल्लाह शरीफ दे मस्जिद काबे जी शबी काबो बैतुल मामूर जी शबी तुझे मौला का पूछो वही ना मौला काबो चौकुंडो छोआ काबो ए मुरब्बा शक्ल जो चौकुंडो छोआ गोल हुजिया सोनो लगिया ए चौकुंडो छोआ इमाम बोला इन जे करे जो काबो शबिया बैतुल मामूर जी बैतुल मामूर चौकुंडो वा बैतुल मामूर चौरसा इन जे करे काबो न जी शबिया मौला बैतुल मामूर चौकुंडो छोवा इमाम फरमाए बैतुल मामूर में शबिया अल्लाह दे अर्श जी हाय 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 अल्लाह जाने किंजो मुकद्दर जागी रहेवा मां बंदन दे दिसी करे जुमलो पढ़ी होई ना है अल्लाह जाने किंजे जिगर में बहार इंदी किंजो नसीब फिटी विंदो बंदो जथो मौला अर्श चौकुंडो छोवा इमाम फरमाए छो उते हलंदो वा जिथे मजबूरी हुंदी आ असा पांचे मर्जी सा ठायो जिया दिल चयो उए बनायो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर हाथ बुलंद हैदरी
जेको लिखण चाहे न लिखे किताब जो नालो दलाइल इमामत। तुझो चौथो मौला एक ॾींहुं कचहरी में वेठो हो, सर मथे करो यार, मूंखे लगे तो थकजी पिया आहियो। तुझो चौथो मौला कचहरी में वेठो, सैयद दादा वेठे वेठे बंदन जे नज़रुनि जे अॻियां तुझो मौला गायब थी वियो। वेठे वेठे तुझो इमाम गौर वशीर नज़रुं गायब थी वियो। थोड़ी देर खां बाद वरी वापस आया मौला जन। बंदन जे मौला काथे वया हो, असा परेशान थी विया। इमाम फरमाए मां अर्श ते वयो हो। हाय 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 जेको सीओ थी इन्हनि जे फज़ाइल में हैरान थी वञे, पंहिंजे अक़ीदो ठीक करे। बंदा चवंदा मौला अर्श ते वया हो, तव्हां अर्श ते वेंदा आहियो? इमाम मुस्कुराए चवंदो बनायो असां या असां नथा वञी सघूं। बनायो असां या असां नथा वञी सघूं। अर्श बि हिननि जो बनायो। ओ बाबा बंदे जे नज़र में सब खां बुलंद जेका शे आ न उन जो नालो अर्श। इया न बाबा ए बदन में मिसाल ॾींदा आहियूं, तू अर्श ता लथो आ माना सब खां बुलंद जेको मकाम आ न बंदे जे इंसान जे ज़हन में वो अर्श आ। ॻाल्हाए त यार मुतफ़िक़ त थियो। अर्श आ न इन अर्श खां बुलंद आ मुंहिंजे मुस्तफ़ा जी जुती। सलामत आबाद रहो जिन ज़बानुनि ॻाल्हाए बुज़ुर्ग मूंखे दुआ ॾेई छॾियो। इन अर्श खां बुलंद आ मुंहिंजे मुस्तफ़ा जी जुती। शबे मेराज खुदा फरमाए मुंहिंजा हबीब या जुती पाया, मुंहिंजो अर्श सिके थो मां इन जुतीअ खे बोसा ॾियां। हाय हाय गरजी हाय दरी इन अर्श खां बुलंद मुंहिंजे मुस्तफ़ा जी नालेन, मुंहिंजे मुस्तफ़ा जे नालेन खां बुलंद मुंहिंजे मुस्तफ़ा जा कदम। कदम जुती खां बुलंद आहिनि न। कदमनि खां बुलंद मुंहिंजे मुस्तफ़ा जा ज़ानू, ज़ानुनि खां बुलंद मुंहिंजे मुस्तफ़ा जो शिकम अतहर, शिकम अतहर खां बुलंद मुंहिंजे मुस्तफ़ा जो दोशे अक़दस, दोशे अक़दस का बुलंद मुझे मुस्तफा जी मोहर नबूवत ऐं उन मोहर नबूवत ते अली कदम रखी बीठो। अल्लाहु अकबर। बैयत बुलंद बोलो बोलो सखी सरदार। हाय 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 अल्लाहु अकबर। सलामत आबाद रहो तव्हांजे हथनि ते सलाम आ। ओ बाबा शिया सुन्नी किताब खणी चो इज़ालतुल खलफा शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी एले सुन्नत जो आसमान का वडो नालो न ॾेखारिया मोहब्बत रो जतोई परे कोने। जॾहिं तबीयत चवई मूंखे फोन कजा मां किताब तोखे घर अचे न ॾेखारिया त मुंहिंजे नुतफ़े में शक आ। मिंबर जे इज़्ज़त जो कसम आ जॾहिं काबतुल्लाह मां बुतन खे टोड़ियो वियो रसूल जे मोहर नबूवत ते अली पंहिंजा कदम रखिया ऐं पुछ वञी काइनात जे मौलविन खां मोहर नबूवत ते लिखियल छा हुयो। हिन पासे ॾांहुं ला इलाहा इल्लल्लाह लिखियल हो, हिन पासे ॾांहुं मोहम्मद रसूलुल्लाह लिखियल हो। नबी ॼाणे पियो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह जे मथां सिर्फ़ अली वलीउल्लाह अची थो सघे। हथ बुलंद हैदरी। अली कदम हाय हाय अली कदम रखिया बुत कीअं टोड़िया काबे जा। अली कदम रखिया बुतन खे टोड़ियो। पूरे मक्के में ॾाकण नहीं बंदे वटि ॾिसो केॾो अकुल आहे। तवजह आहे लाइन 100 रुपए जो दिलो था वठो 3 दफ़ा खड़कायो था। हाँ वो अकुल दीन वठण में काॾे थो वञे। हाँ दिले वठण में तो क्या कुल 100 रुपए जो नुकसान न थी वञे। 100 रुपए जो नुकसान वॾो थो रही आ। तुझे बका जो दारो मदार दीन ते आ। कॾहिं सोचो थई दीन वठणो कंहिंखां मुल्ले खां वठां या मौला खां वठां। हाय 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 यार जेको ॻाल्हाए सघे कॾहिं सोच त सही न दीन वठां कंहिंखां मौलवी खां दीन वठणो आहे या मौला खां दीन वठणो आहे। मूंखे नबी चई छा वियो त दीन वठणो कंहिंखां। अगर दीन में नुकसान खाधई तुंहिंजी दुनिया बि ख़राब, तुंहिंजो हशर बि ख़राब, तुंहिंजी क़ब्र बि ख़राब। मूंखे अल्लाह अब्बास जे इज़्ज़त जो कसम आहे तू नबी जे फरमान जे मुताबिक़ अगर दीन वठो त तुंहिंजी क़ब्र बि कामयाब, तुंहिंजी जन्नत ताईं कामयाबी, तुंहिंजी पुलिस ताईं कामयाबी। सर मथे खणजो। अल्लाह जो
जो कसम खणी तो चवा घर वञी बिस्तर ते सोच जा दुनिया दुखी सुखी गुजरी वेंदी कब्र में मुल्लो नहीं दो मौला ही दो। भाई भाई तो बोलो 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 सखी सरदार सलामत आबाद मौलाना हथन के सलामत रखे। यकीनन जन्नत लगो पिया जशन नौजवान सरमत गणो बुजुर्ग खाली दुआ दे छो। ओ बाबा कदे भी दुनिया वारन दे गालन ते अचे कदे भी मौलवी दे गाल में अचे अली दे विलायत के न छड़ जा तुझे बिन्ही जहानन जी बका फकत अली दे विलायत में लिखला शर्मते खण जा दलील जन मुंजो कम्बा बाकी तुंजो मुकद्दरा मने या न मने अली मुकद्दरन वारन के मिलंदो वा अली नसीबन वारन के मिलंदो वा जिनो नसीब मेराज दे हुंदो वा अली उन जे ते नसीब मींदो वा अली जे विलायत का बगैर न इबादत कबूला न नमाज कबूला न हज कबूला न रोजो कबूला मुके गाजी दे अल्लम जो कसम अम्माली शेख मुफीद अल रहमा खवठी अम्माली शेख सुदूक अल रहमा ताई मजहब शिया जा आसमान का बड़ा आलम उन्होंने पांचे किताबन में नबी दी हदीस लिखी तो जो मुस्तफा नबी चंदो लो अजतमो उन्नास कुल्लहुम अला विलायत अली इब्न अबी तालिब लिमा खलक़तु नार नबी चंदो अगर तमाम इंसान अली जे विलायत ते इकट्ठे थियन हा अल्लाह जहन्नम के बनाए ना अगर तमाम इंसान अली दे विलायत लो अजतम उन्नास कुल्लहुम अला विलायत अली इब्न अबी तालिब पढ़ी तो सिंधी रहो आया लो अजतम उन्नास कुल्लहुम अला विलायत अली इब्न अबी तालिब लिमा खलक़तु नार अगर तमाम इंसान अली दे विलायत इकट्ठे थियन हा अल्लाह जहन्नम के न बनाए हा लफ्ज़ उन नबी जाहन जी जे जबान में अल्लाह दी वही गालाइंदी आ जी जबान में कुरान निकतो आ जी जबान में खुदा कलाम खंदो आ उन नबी फरमाया अली जे विलायत ते दुनिया इकट्ठे थे हां अल्लाह जहन्नम के न बनाए हां तब वो विलायत वारन के जहन्नम जा दड़का न दे जहन्नम ठय होई विलायत दे मुनकर लाया। अल्लाहु अकबर घर जी जहन्नम बनोई विलायत अली जे मुनकर लाया। चार किबला गुजरियान इस्लाम जा बाबा जल्दी जल्दी हाय हाय समेट चार किबला गुजर हे आखिरी किबलो काबो काबो किंजे इंतजार में हुयो ठयो सब का पीरिया अव्वल बैत पीरियो घर आ जमीन ते बैतुल्ला हाय हाय जमीन के सेंटर में शबिया अव्वल अव्वल घर हाय हाय मिंबर दे इज्जत जो कसम जी जगह ते काबो आन उन्हें जगह ते अली वलीउल्लाह लिखल हाँ तुझो कसूर ना है तो मुल्ले दसो ही ना है ना हाँ हाँ मुल्लो अली जी विलायत लिखाए तने तो जो पांचो दुकान हलाइणो आ अली दसींदो तो दुकान बंद थी वेंदा जी जगह ते काबो तुझे नबी जो फरमाना या अली अल्लाह चार जमीनुन के पसंद कयो या अली चार जमीनुन के अल्लाह पसंद कयो सब का पीरी जमीन करबला हाय 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 सब का पीरी जमीन करबला करबला दुनिया के जमीनुन में ना है हाँ हाँ मां अगर तशरीक है तो मौजू तब्दील थी विंदो करबला दुनिया के जमीनुन में ना है जडे सब जमीनों खत्म थींदियूं फना थींदियूं करबला बाकी रहंदी हाय 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 लफ्ज चवा तुझो इमाम जदो करबला जी जमीन के फना ना है करबला जी जमीन जन्नतुन में भी एतरो बुलंद नजर इंदी जेतरो जमीन ता चोडिया जो चंद्र बुलंद नजर इंदो। अल्लाहु अकबर
रहो, सलामत रहो, आबाद रहो। करबला इतनी बुलंद तुझे मौला फरमाया या अली सब का पीर अल्लाह तुझी विलायत मक्के दे सरजमीन ते पेश कई जे टुकड़े कबूल कयो अल्लाह उन टुकड़े ते तुझो इस्म पीरा लिखियो काबे के बाद में रखियो। हाय हाय काबे के बाद में रखियो या अली उन के बाद मदीने दे सरजमीन तुझे विलायत के कबूल कयो उन जगह ते अल्लाह मुझे रोजे के रखियो मुझे कब्र के रखियो उन के बाद नजफ अशरफ जी सरजमीन तुझे विलायत के कबूल कयो उन जगह ते अल्लाह तुझे रोजे के रखियो हाने नजफ जी सरजमीन जी इज्जत बा अली जे विलायत जे करे मक्के जे जमीन जी इज्जत अली जे विलायत जे करे जागो था जा हल्या व्या हो मदीने जी इज्जत बा अली जे विलायत जे करे करबला जी इज्जत बा अली जे विलायत जे करे ऐं जे में विलायत न हुजे वो भली मक्को घूमी चे या कंडियारो घूमे फर्क ही ना है। अल्लाहु अकबर हैदरी सलाम अलो आबाद रहो। अब जमीन के इज्जत विलायत अली जे करे आज को विलायत जो मुनकरान का जमीन करो फायदो दींदी विलायत मुनकर के कुरान फायदो कौन थो जे विलायत मुनकर के रसूल फायदो क्या यार विलायत मुनकर के न कुरान थो बचाए न नबी थो बचाए नबी जे सामो बीठो हारिस बिन नोमान फेरी अल्लाह जे लानत जे जद में अचियो आसमान का पत्थर किरियो हलाक थियो काबो सब का पीरियो किबलो कयामत ताईं रहंदो खुदा पर मैं याद करूं न वक्त के मुझे हबीब जने असा काबे के सवाब जे काबिल बनायो से मिंबर जे इज्जत जो कसम बंदो आयो तुझे सादिक मौला जे कदम ते हथ रखी जदो मौला अल्लाह जो चई रहो पाने हबीब के याद करूं न वक्त के जने असा काबे के सवाब जे काबिल बनायो से मौला काबो सवाब जे काबिल कदे बनो थोड़ी देर जे ला सर्दी के विसारियो बंदो इमाम जे कदम ते हथ रखी जदो मौला काबो सवाब जे काबिल कदे बनो तुझो इमाम जदो ट्रीहा आमिल फील 13 रजब जी रात अबू तालिब जे हवेली जो दरवाजो खुलियो एक इज्जत वारी बीबी पांजा इज्जत वारा कदम बाहर रखा खरामा खरामा बीबी हलंदी आई एडो इस्तकबाल जे शौकम हुयो काबो जो काबे जी दीवार फाटी पई। इन हे पासो बिल्कुल सही है अल्लाह इन पासे में बरकत विझे तवज्जो हलाइन शुमालन व यमीनन शुमाल सही है अल्लाह यमीन वारे में बरकत विझे मुते कावड़ छो है एतरा मां थोड़ी पढ़ाया आ बाबा मां मिस्किन हाने आयो है हथ बदल इमाम जदो जरे 13 रजब जी रात मुस्कुराने इबादत है ना अली जो जश्न में मुस्कुराने इबादत है मौला जे जश्न में बूथ खराब न हो जाए खुदा जी नजर पहंदी हाँ मुझे अली जे जश्न में मुंह खराब करे बैठो फरिश्तन जी ड्यूटी अली अमीर अल मोमिनीन जे चंद जश्न 13 रजब सर मथे खणो जिनो मुकद्दर नसीब जागी रहवा तुझो इमाम चदो अली जे मांजा कदम काबे जे अंदर आया अल्लाह काबे के सवाब जे काबिल करे छडियो मुखे खबर ना है मौलविन के दूध पति प्यारे यारी केर निभाइंदो वा अली जे विलायत सा खालिस केरा मुखे अब्बास मौला जे अलम जो कसम मा जे अली का बगैर अल्लाह जो काबो सवाब जे काबिल ना है उन अली का बगैर तुझी नमाज सवाब जे काबिल। भैया तो बोलो 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 सखी सरदार कलंदर जिंदाबाद जिंदाबाद अली जा शिया जिंदाबाद अली का बगैर काबो सवाब जे काबिल ना है तुझ बरकातू हाँ केडो बेवकूफ आओ इंसान देखो पांच बिन रकातुन जे बार ते अली जेड़े इमाम के छड़े जे तुझे इबादत की उनके लोड़ आ उन वटे अड़ा आबिद मौजूद आहिन जिन जो लक़ब ज़ैनुल आबिदीन आ हाय हाय
तुझे सजदे जी हुनखे लोड़ा हुन वटि अहिड़ा साजिद मौजूद आहिनि जिन जो लक़ब ई सैयदुल साजिदीन आहे। किताब जो नालो अलल शराय शेख सुदूक जी किताब। मर्जी जे मौलवी का सुभाणे पुछजो, तुझे इमाम का पुछो मौला अल्लाह रोजानो 5 वक्त नमाज छो फर्ज कई आहे? यार मौला हज इबादत आ साल में हिकड़ो दफो, पैसे वारन ते हिकड़ो दफो, मौला बाकी 364 ॾींहं इंसान फ्री। ज़कात साल में हिकु दफो, रोजा साल में हिकड़ो महीनो। मौला है नमाज रोजानो 5 टाइम छो? यार मैं हवालो में दसे चुको आहियां, हे नमाज रोजानो सागी 5 टाइम छो? जॾहिं हर इबादत साल में हिकड़ो मरतबो, नमाज रोजानो 5 टाइम छो? तुझो इमाम मुस्कुराए चवंदो अल्लाह चाहे थो तो मुझे मुस्तफा उन जे आल जो जिक्र जिंदा रहे। हाय हाय सलामत आबाद रहो। अल्लाह चाहे तो है रोजानो 5 वक्त नमाज पढ़ंदा, मुझे मोहम्मद जो जिक्र कंदा, नमाज पढ़ंदा अली जो जिक्र कंदा, नमाज पढ़ंदा आले मोहम्मद ते सलवात पढ़ंदा, जशन उन अमीर जो जी का बगैर काबो सवाब जे काबिल आहे। बस जशन का मतलब दो बीबी आई, हाय हाय जनाब फातिमा बिनते असद, हाय हाय शेर जी धी, असद माना शेर, फातिमा बिनते असद शेर जी धी, हैदर जेड़े शेर जी अम्मा। हाय 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 लफ्ज़ मुझो अन्या वड्डो आ। हाय हाय अल्लाह करे ता जो थक लई मुकसर दे वेड़े किरे, अली वाला जिंदा सलामत रहो। सही रसूल बख्शा शेर जी धी, असद जेड़े शेर जी धी, हैदर जेड़े शेर जी अम्मा, अब्बास जेड़े शेर जी दादी। अल्लाह अकबर। रुतबो ॾिसो न बीबी जो, धी भी शेर जी, मां भी शेर जी। हाय 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 लफ्ज़ जमा ज़ौजाउन जी जिनजे सब शेर कदम पवंदा आहिनि। ज़ौजाउन जी जिनजे कदमनि ते सभिनी शेरनि जा हथ। वो अबू तालिब जी के ईंदो ॾिठी, नबी भी उथे त अली भी उथे, जिनजे ताज़ीम में मुस्तफा भी उथे अली भी उथे। बीबी पंहिंजा कदम खणी काबतुल्लाह जे करीब आई। सैयदा तुझे हाय हाय मौला जी अम्मा तवाफ करण शुरू कियो काबे जो। बीबी तवाफ करे पी न, काबे जे चईनी दीवारन में ज़िलज़िलो हो। हाय हाय हाँ हाँ लफ्ज़ की कीमत कजो, चईनी दीवारन में ज़िलज़िलो। बीबी तवाफ करे पई, जॾहिं रुकन इराकी जे तरफा भी गुज़रे उन दीवार में लर्ज़ो, रुकन शामी जे तरफा भी गुज़रे उन दीवार में लर्ज़ो, रुकन यमानी जे पासे भी गुज़रे उन दीवार में लर्ज़ो। पुछो तो सही ना बाकर लर्ज़ो छो हो? हर दीवार सोचे पई अल्लाह केड़ी दीवार के इशारो कंदी। जियो हथ बुलंद हैदरी। रुकन यमानी जे तरफ बीबी जा कदम रुकिया। बीबी पांजा बई हथ काबतुल्लाह जे दीवार ते हीअं रखिया। बोले ॾिसजो ये बुलंद करे बीबी काबे जे दीवार ते हथ रखिया। रिवायत कई नबी जे चाचा जदों असां ॾिसूं फातिमा बिनते असद बई हथ काबे जे दीवार ते ईअं बुलंद करे रखिया। बीबी हथ मथे करे छो रखिया? बीबी ॾसण भी चाहे। हाय हाय ओ बाबा हिननि खे इंसानी तकाज़नि ते तोड़न वारनि खे ख़बर ई कान्हे। जे इंसानी तकाज़नि ते बंदो उन्हनि खे तोड़े तो न बंदे जी कमज़रफ़ी आहे। जे औरत वटि बच्चे जे आमद जा आसार हुजनि न, उहा चंद ॾींहं पहिरियां बच्चे जो लिबास भी तैयार कंदी आहे, नंढा नंढा तकिया भी बच्चे जा तैयार कंदी आहे, बच्चे जो सामान भी तैयार करे रखंदी आहे। जनाब फातिमा बिनते असद काबे जे दीवार जे ॿाहिरां ॿई हथ बुलंद करे काबे ते रखी
रखी दुनिया के दसो दुनिया वारो दिसो न लिबास आ न तकियो यार बैठो को दुआ नहीं सके मुखे जनाब सैयदा फातिमा बिनते असद हथ काबे ते रखी दिसो न मुझे हथन ते लिबास आ न मुझे हथन ते तकियो आ न मुझे हथन ते के बच्चे जो सामान आ चैन दीहन का बाद अली के लिबास में दिसी यो न सोच जो ते दुनिया ते आयो है नाज़िल थियो भैया तो बुलंद हैदरी भैया तो बीबी काबे ते दीवार ते रखा पीरो लफ्ज बीबी छे बीबी पीरो लफ्ज अल्हम्दुलिल्लाह करोड़ हमद उन अल्लाह जा जे असा के इज्जत बख्शी अब लफ्ज बुधो ना अचजो अगे बीबी फरमा मुंजा अल्लाह मुंजो तोते भी ईमान हाय हाय मुंजा अल्लाह मुंजो तोते भी ईमान तुझे नबियुन ते भी ईमान तुझे आसमानी किताबन ते भी ईमान तुझे रसूल ते भी ईमान तुझे रसूल आजम ते भी ईमान जाग जो जिन मुझे तरफ नजर आ बीबी चेती मुझे आसमानी किताबन ते भी ईमान तुझे नबियुन ते भी ईमान तुझे रसूलन ते भी ईमान अगो लफ्ज बीबी मारिफत जो फरमायो जिदे मारिफत जो दर्जो बुलंदा काबे ते हथ रखी बीबी चेती मुंजा अल्लाह मां पांजे दादे इब्राहिम जी तस्दीक थी कया हाय हाय सलामत आबाद हिकड़ो समझो मुझे मिंबर जे इज्जत जो कसम आ मुझे दिल राजी थी वई पीरा बीबी चयो मां ईमान रखंदी उन खां बाद चई भासद मां पांजे दादे इब्राहिम जी तस्दीक थी कया मां पांजे दादे इब्राहिम जी गवाही और आ तस्दीक और ये मोबाइल मुझे हथ में सजो मजमो गवाही दींदो तो साईं गुलाम बाकर जे हथ में हुई मगर हिकड़ो भी तस्दीक न तो करे सके तो मुंजी आ हिकड़ो भी तस्दीक करे तो सके बानी भी न तो करे सके हिक भी तस्दीक न तो करे तो वाकई मुंजी आ थी सके के भाउ जी हुजे थी सके के दोस्त जी हुजे थी सके मां की का वठी आयो हो जा तस्दीक न तो गवाही दई तो सके तो मूसा है मगर तस्दीक केर न तो करे सके तस्दीक सिर्फ ब शख्स करे दा सगन एक हो जी खामा वती हुजे बे हो जी वठंदे डिठो हुजे आए हाय अल्लाह जाने की के सर्दी लगी रही आ बीबी ये न चयो त मां गवाही थी जाए इब्राहिम नबी जी बीबी चे मां पांजे दादे इब्राहिम जी तस्दीक दी कया बीबी दसण थी चाहे इब्राहिम काबो ठाहे पियो मां दिसा पई हाय हाय हाथ बुलंद हैदरी बस तस्दीक लो बल जल्दी कर तस्दीक लो लफ्ज ने तो इस्तेमाल थींदो वा बीबी दसण भी चाहे इब्राहिम काबो बनाए पियो मां दिसी रही हुयस इब्राहिम निमरूद दे नार में वने पियो मां दिसी रही हुयस इब्राहिम दे सख्तियों अचन पियो मां उन के दिसी रही हुयस बंदन जे चेहरे ते जब दिसी मां हैरान थी वया छो न दिसे इब्राहिम इन बीबी जे पुटन जे शियन मा शियो हाय अल्लाहु अकबर जिंदाबाद हैदरी बस बस बीबी ये लफ्ज या अगो लफ्ज जगह बीबी चेती मुंजो उन्नते भी ईमान आ जेको मूसा तन्हाई में गालियूं थो करे हाय हाय मौला इन्हनि हथन के सलामत रखे जेके खैरात वठण आया हो बीबी चयो मुंजो उन्नते भी ईमान आ जेको मूसा तन्हाई में गालियूं करे वा घर में ही सोच जो हे आखिरी औलाद बीबी जो अली का पीरा अली दा ट्रे भाई रबाया आया दुनिया ते ट्रे भाई एक भेण अली जी 4 बच्चा पीरा में न बीबी जे झोली में अची चुका पीरा तो कदे बीबी घर का बाहर निकली काबे जे तरफ ना आई हाय 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 यार केर जागी रहे हो जनाबे अकील आयो अली जम्मा काबे जे तरफ ना आई जनाबे तालिब आयो अली जम्मा काबे जे तरफ ना आई जनाबे जाफर आयो अली जम्मा काबे जे तरफ ना आई आज जो आई या तो को खास वजह है
रुकने या मानी दे हाथ रखे ही ना जनाब अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब चए तो जेसी ताई हथ बुलंदा बीबी जा ओसी ताई दीवार फाटी ओसी ताई दीवार में शिकाफ आयो असा ॾिसी रहियासीं नज़रुनि सां जीअं दीवार में शिकाफ आयो ईअं अली जी अम्मा काबे जे अंदर वई काबे जूं दीवारूं मिली वयूं अली जी अम्मा काबे जे अंदर हली वई पूरे मक्के में ॻाल्हि फैलिजी वई चैन बंधन 400 खे ॾसियो 400 4000 खे ॾसियो 4000 खां वठी 1.25 लख मजमे ताईं ख़बर फैलिजी वई अली जी अम्मा काबे जे अंदर 13 जी रात गुज़री अली जी अम्मा काबे जे अंदर 13 जो ॾींहुं गुजरियो अली जी अम्मा काबे जे अंदर 14 जी रात गुजरी अली जी अम्मा काबे जे अंदर 15 जो ॾींहुं आयो अली जी अम्मा काबे जे अंदर 16 जी रात गुजरी अली जी अम्मा काबे जे अंदर 16 जो ॾींहुं थियो अली जी अम्मा काबे जे अंदर मक्के जे हर बंदे जे ज़बान ते ॿी ॻाल्हि ही नहीं काबे जे चौधारी ॻाल्हि ही आई अबू तालिब जो हरम अंदर आ अबू तालिब जो हरम अंदर आ अबू तालिब जो हरम अंदर आ अबू तालिब जो हरम अंदर सजो मक्को परेशान मुतमैन बैठा हा मोहम्मद अबू तालिब अल्लाहु अकबर हैदरी मुतमैन अबू तालिब ऐं सरकार मुस्तफा 4 रातियों अली जी अम्मा काबे में गुजारियो वजह कड़ी है तुझे नबी जे शरीयत जो मसलो आ शरीयत जो कानून आ खुदा बनायो आ अगर के वट मेहमान अचे न 3 ॾींहं उन जी मेहमानी कयो कुछ फर्ज मेहमान जा हुंदा न कुछ मेजबान जा हाने मेहमान ते फर्ज आ 3 ॾींहं मेहमानी खाए हाने उन मेजबान जो घर छॾे जे अञा उते रहे थो त चौथे ॾींहं उन मेजबान जो हथ वंडराए ज़ोर वज़ीर उन मेज़बान जो कमकार वो जेड़ो मेज़बान जो कम हारी याद उन सा गड हार पो करे माल वंदा उन सा गड माल जो कम करे अगर को ऑफिस जो कम उन सा वनी कम में हाथ वंडराए तदे चौथे ॾींहं जो रिज़्क उन ते हलाल आ हाने अली जी अम्मा 3 ॾींहं काबे में गुजारे चुकी चौथो ॾींहुं शुरू थियो अली जी अम्मा जरी मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजे कानून खां वाक़िफ़ आहियां हाने चौथो ॾींहुं मेहमान नवाज़ी न आहे तो चयो त मेज़बान जे कम में हथ वंडरायो तुंहिंजो तकाज़ो बशर साद करे ही नथो सघिजे मां तुंहिंजो कहिड़ो हथ वंडरायां खुदा फरमाए फातिमा बिनत असद अॼु खां बाद खुदा ही जाने तुंहिंजो अली जाने अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर गर्जी हैदरी अॼु खां बाद खुदा ही जाने तुंहिंजो अली जाने 16 रजब जो ॾींहुं तुलू थियो आसमान ते सिज आयो फौरन खुदा पांजे हबीब से ॻाल्हायो मुंहिंजा हबीब जी रब जलील तो घुरियो माली अता कयो तो घुरियो तॾहिं माली अता कयो सूरह बनी इसराइल जी आयत नबी घुरी वरतो वजअलनी मिन लदुनक सुल्तान नसीरा मुंहिंजा अल्लाह तू दे पाण मां दे एड़ो मददगार दे जेको सुल्तान हुजे ओ बाबा तू वडे मुकद्दर वारो जो बगैर घुरे तो के अली मिली वयो आ हाय हाय अली एडो सस्तो थो रहिया मोहम्मद जड़े नबी के भी अली घुरनो थो पे अल्लाह जाने उन अज़ादार जी उन विलाय जी अम्मा केडी शरीफ हुंदी जिंदे दिल में अली जी विलायत अल्लाह रखी छडिया तो के बगैर घुले अल्लाह अली दे छडियोवा हाने नबी सा खुदा गाल है जदो घुरियो तो वा अता मा कहवा मुजा हबीब अगर कयामत ताई अली के वठण न विंदे अली बाहर नहीं दो कयामत ताई वठण नहीं दे अली बाहर में हाथ दिसी रहा तो केड़ो हाथ अली के सलाम थो करे किंजो हाथ हेठा नबी चे तो मुखा बगैर अली नहीं दो खुदा चे तो मुंजा हबीब मेहमान जी इज्जत मेजबान जे प्रोटोकॉल में पहुंची आ हाय 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 अल्लाहु अकबर हैदरी हाने खुदा जो हुक्म मिलियो तुझो हबीब कदम खया तुझो हबीब काबे जे करीब आयो
नबी जो ॾिठो त गदीर जेतिरो मजमो सही मजा गदीर जेतिरो मजमो सॼो मको ॿियो कम ई न हो सॼो मको परेशान हो न केरु अंदरों ॿाहिरि आयो न केरु ॿाहिरि अंदर अल्लाह ज़िंदा बि आहे हाँ अल्लाह जिंदा बि आहे 1400 सालन खां बाद अॼु जेके अली जा दुश्मन उहे एतिरा कमीना आहिनि जो के का कसर न छॾी अथनि तारीख़ में उन दौर जा केॾा हरामी हूंदा हाँ कद खणी खणी कुड़ियूं खणी खणी घर ई न पिया वञनि अॼु ख़बर पवंदी अबू तालिब जे हरम जी 4 ॾींहं काबे जे अंदर खाए छा थी हाय हाय यार अल्लाह किथे वेठा आयो 4 ॾींहं काबे खाए छा थी पे छा थी जिंदा बाए या न नबी जो है घर का कदम बाहर रखे नफीस लफ्ज़ तुझे लुत्फ ला काफी आ कदम जो बाहर रखे नज़र बशीर पीर मच में ते नजर पई पो मुस्तफा जी काबे ते नजर पई जिया जो काबे ने नबी ॾिठो न मुस्कुराए बेसाख्ता फरमायो वाह काबा अज तो ॾाढो हसीन थो लगे भैया था बोलो सखी सरदार कलन जिंदाबाद जिंदाबाद मौला ताने हथन के सलामत रखे तुझो नबी काबे के दाद दई पीरों दफो जिंदगी में नबी फरमाए वाह काबा अज तो ॾाढो हसीन थो लगी छो न लगे अज काबे जो रूह अची वियो आहे अज काबे जो रूह अची वियो आहे तुझो नबी दरवाजे ते आयो जेको तालो हथोड़न सां न पियो खुले नबी हथ रखियो तालो खुलियो दरवाजो खुलियो रिसालत जागजो दरवाजो खुलियो बासद रिसालत पांजा कदम बैतुल्लाह जे अंदर रखिया 7 कदम परे अली जी अम्मा पांजे हथन ते अली के खणी बैठी जी अन्या न समझो बीबी जे हथन ते अल्लाह जो चेहरो हुयो हाय 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 हर चेहरे मुस्कुराए वा जागजो हाँ हाँ मुझे हर चेहरे ते नजर आ अली या वजहुल्लाह अली के वजहुल्लाह चो न मुकसरन जी मां मरी थी वने गालायो हाँ हाँ मां हर बंदे से मुझे नजर आ अली के वजहुल्लाह चो यदुल्लाह चो इनुल्लाह चो न हर बंदो परेशान थी तो वने शिरक थियो मुकसरन जो ईमान एडो कच्चो आ उन्हनि जो तौहीद जो ईमान एडो कच्चो वाजो कदम कदम ते शिरक इन करे उन्हनि के शिरक जो ड्रुजा जो हुननि जे सीने में अली ना है अलिया बुतन के ट्रोण वारो जिंजे दिल में अलिया उन दिल में बुता ची न था सघन उन दिल में शिरक कदम न तो रखी सके जे में अली हुजे अली के वजहुल्लाह चो न बंदन का चेहरा फिरी था वञन उन्हनि बंदन के चो अल्लाह ईसा के रूहुल्लाह न छडियो आ हाँ छो परेशान दिया बाबा ईसा नबी के छा चवंदा आयो ईसा के रूहुल्लाह सब मजहब वाला सदन था बाबा अल्लाह ईसा के रूहुल्लाह बनायो हे हथ बदन चेहरो बदन बदन अफजल या रूह अफजल आना ईसा के रूहुल्लाह सजो की जो ईमान खतरे में ना है अली के वजहुल्लाह जो सबनी जो ईमान खतरे में अची तो वने विलायन का सवा उन जे शजरे में का गलती हुंदी जको अली जा फजाइल बर्दाश्त न करे सके मुखे मिंबर जे इज्जत जो कसम ईसा के रूहुल्लाह मने तो मुल्लो अली के वजहुल्लाह न तो मने तो के खबर ही ना है ईसा मुझे अली जे रैयत में शामिल आ भैया था बोलो सखी सरदार कलंदर जिंदाबाद मौला ताके सलामत रखे ईसा मुझे अली जे रैयत में शामिल आ अली ईसा जब मौला आया नबी ने फरमायो मन कुंतु मौला हो फहद अली और मौला जिजो मां मौला उन जो अली मौला मुझो मुस्तफा ईसा जब मौला आया अली ईसा जब मौला आया आई मिंबर जे इज्जत जो कसम मां लफ्ज अन्या न ढोचे सही रसूल बख्शा ईसा अली जे यार है पुत्र जे रैयत में शामिल आ हाय 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 हां
ईसा इंतजार करे रहे कि जो चौथे आसमान ते ईसा जिंदा आया इंतजार करे रहे इमाम ज़माना जो उन इमाम जो जिनके इंतजार में मखलूक बाद अल्लाह बा हाय 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 जिनकी रैयत आयो जको वक्त जो इमाम आ उनके फज़ाइल में मुस्कुराइंदा कयो वो इमाम जको बकियतुल्लाह आया वो इमाम जिनके कदमन जे सदके जमीन ब कायमात आसमान ब कायमा वो इमाम जिनके सदके में तुंजा बच्चा ब रिज़्क खाई रहा है मुंजा बच्चा ब रिज़्क खाई रहा है वो इमाम जिनके कदमन जे सदके कायनात जो निजाम हली रहे वा वो इमाम जिनके इंतजार में मखलूक बा है जिनके इंतजार में अल्लाह बा है जिनके इंतजार में कयामत में रुक अल्लाह उनजे शाबाश हाय दरी तुझो नबी कदम अगते रखियो बीबी जे हथन ते ज़वार इम्तियाज वजहुल्लाह अल्लाह जो चेहरो हाय हाय सर मुडे वजहुल्लाह अल्लाह जो चेहरो नबी जी नजर पई 7 कदम परे ही बीबी हाने नबी पांजी पई हथन के फैलायो नबी अली के खान जलाए पांजे हथन के फैलायो के शायर जो रूह मौजूद हो उन कलम खयो कलम खणी शेर लिखी चे तो कैसी दौलत आपके आगोश में है फातिमा मुस्तफा को देखता हूं हाथ फैलाए हुए अल्लाह अकबर हैदरी अल्लाह अकबर सुभान अल्लाह हथ बुलंद हैदरी सलामत आबाद रहो कैसी दौलत आपकी आगोश में है फातिमा मुस्तफा को देखता हूं हाथ फैलाए हुए अल्लाह के चेहरे के बस तकमील थी अल्लाह के चेहरे के नबी पांजे हथन दिखायो हाय हाय अल्लाह अकबर अल्लाह जो चेहरो नबी के हथन ते जी आयो न ॾिसजो मुडे नबी पांजे हथन के झूलो बनायो जिंदगी दी पीरी लोरी अली के मोहम्मद मुस्तफा दिनी आ हाँ हाँ नबी पांजे हथन के झूलो बनाए अली ने ॾिसी नबी छा फरमायो लहमी हाय जागो था नबी फरमाया लहमी दम का दमी रूह का रूही नफ्स का नफ्सी तुझो खून मुंजो वा तुझो नफ्स मुंजो वा तुझो रूह मुंजो वा तुझो गोश्त मुंजो वा नबी जी लोरी बुधी खुदा फरमायो मुंजा मुस्तफा नबी तो घुरियो अली के मोकलियो माया अली अध तुझो वाध मुंजो हाय 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 न हथन दे सलाम जगे हाथ खजिया तकमील जशन करे रहे हैं जिनो मुकद्दर जागी रहे वा तौहीद रिसालत संगाल है चयो मुंजा हबीब अली अध तुंजो अध मुंजो वा नबी चे तो मुंजा अल्लाह चवण छा तो चाही खुदा चे तो मुंजा हबीब अगर मां जिस्म रखा हां ताजो इए अली के लोरी जहां जी तो दिया नबी अगर मां जिस्म रखा हां ताज अली के ये लोरी जहां जे तो पांजे हथन ते दिनिया मगर मुंजा मुस्तफा तो में मुंह में हिसाब कोन है मुंजा मुस्तफा तू जो मुंजो कुछ विरहायल कोन है मुंजा मुस्तफा तू गालहाई त मां गालहाइंदो आया तू हली त मां हलंदो आया तू अमल करी त मां कंदो आया आज हिकड़ो एहसान कर आज मुंजे तरफा ब अली के लोरी दे नबी चे तो मुंजा अल्लाह तू खून रखी कोन थो तू गोश्त रखी कौन थो मुझा अल्लाह तू जिस्म रखी कौन थो लोरी छा चवा खुदा चे तो तू लोरी ने लफ्ज माथो दसा हाने नबी हथन जो झूलो बनायो खुदा चे तो हिन जो अखियों दिसी चो ए नुल्ला थो लगे हिन जा कन्न दिसी चो सुनुल्ला थो लगे हिन जा हथ दिसी चो यदुल्ला थो लगे हिन जो चेहरो दिसी चो वजहुल्ला थो लगे
बैयत बुलंद बोलो बोलो सखी सरदार कलंदर सलाम इल्तमास दुआ परवरदिगार आलमीन ए पाक खुशी मुंजा मौला खुशी तुझे घर जी आ इन पाक जशन जो मुंजा मौला अमीर अल मोमिनीन जे इज्जत अज़मत जो वास्तो थई बानिया ने जश्न जो पुरखुलूस एहतमाम पाने मुक़द्दस बारगाह में कबूल फरमा मुझा मौला बानिया ने जश्न जो जुमले दुआओं हाजतूं पाने बारगाह में कबूल फरमा मुझा मौला उन्हनि जे बचड़न जे रोज़ी रिज़्क़ में मज़ीद बरकत अता फरमा मुझा मौला खुसूसी दुआया जहांगीर अली राजपर मुझा मौला वक़ार अहमद मला मुझा मौला असद अली राजपर मुझा मौला इन्हनि मोमिनन जूं नेक हाजतूं पांजे बारगाह में कबूल फरमा वक़ार अहमद मला मुझा मौला अखियुनि जे नूर जो मसलो आ मुझा मौला 13 रजब जे सदके मुझा मौला उन जे नूर में बरकत अता फरमा मुझा मौला जेके भी मोमिनीन हाजतूं खणी आया आहिनि मुझा मौला तू बेहतर जानी तो उन्हनि जो हाजतूं कबूल फरमा मुझा मौला ज़रूरतमंद मोमिनिन जी ग़ैब में मदद फरमा मुझा मौला मोहम्मद वाले मोहम्मद जो वास्तो दे कायनात में जाथे जाथे विलायत अली रखण वाला वसन था उन्हनि जो दुआऊं कबूल फरमा बीमार मोमिनिन के सेहत याबी अता फरमा बे औलाद मोमिनिन के औलाद नरीना अता फरमा कर्जदार मोमिनिन जा कर्ज अदा फरमा मुझा मौला वक्त जे इमाम जे ज़हूर में ताजील अता फरमा असा गुनाहगारन के पंहिंजे आका जी ज़ियारत नसीब फरमा मुझा मौला इमाम ज़माना जी मारिफत नसीब फरमा मुझा मौला सभिनी अज़ादारन के करबला शाम ईरान इराक मक्के मदीने जो ज़ियारत नसीब फरमा रब्बना तक़ब्बल दुआ इन्नका अंत समीउल अलीम अल्लाहुम्मा इन्नी असअलुका खैर मा असअलुका मिन्नकल अज़ीम एहसान कल कदीम अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद।